अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भरनि खे भलीकार। दोस्तों, मां तव्हांखे पहिरियों चयो हुयो त सांवल जेको ठाह कयो अकबर खान सां कुझु शैतान माण्हू सांवल खे कोन सहंदा ऐं शैतानगिरियूं करे ऐं जेको आहे जहिड़े खे वधाईंदा ऐं सांवल खे ट्रपड़ खां पाए कर्ज़ ॾियणा पवंदा जेके उन शर्तूं रखियूं अकबर खान। तव्हां ॾिठो त ईअं ई थियो। मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो त मुराद शैतानियूं कंदो ऐं तव्हां ॾिठो त मुराद केॾी न शैतानी कई आहे। मुराद ऐं जेको आहे शेर शैतानगिरी करे ऐं अकबर खान खे चुंग ॾेई छॾियो। हाणे सांवल ॻोल्हींदो इहे माण्हू, सांवल खे सम्झ में ईंदो ई न त इहो माण्हू कहिड़ा हुया। जॾहिं शेरल ऐं शेरल जो पीउ जेको आहे मुराद खे सम्झाईंदा इहो कमु तूं कयो आहे, तो ते असांखे शक पवे थो। तॾहिं वञी गेम ठहंदी, ख़बर पवंदी आहे आहिस्ता आहिस्ता सांवल खे। बाक़ी अकबर खान ऐं सांवल खे इहो जेको आहे दिलावर विढ़ाए मुराद जे हथां सुठो न आहे कयो। दिलावर बि शैतान निकितो, को भलो माण्हू न आहे निकितो। दोस्तों, वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।